आयो लाल सभई चओ झूलेलाल। भक्ति उते जन्म वठंदी आहे जिते मन सब शिकायतूं छॾे बस लाल साईं ते टिकी वञे ऐं उहो ही जीवन जो दिव्य पल हूंदो आहे। 21 सवाल जो सही जवाब आहे बी। केर बि कंहिंजो कोन्हे, सभु प्रारब्ध जे योग जे वश मिलंदा आहिनि ऐं अलॻि थींदा आहिनि। इहो लाल साईं माता पिता खे समझायो। सवाल 22। दरिया शाह जा पुॼारी दरिया में अन्न समर्पित करण जी रस्म खे छा चवंदा आहिनि? ए पलव, बी बहिराणो, सी कलश समर्पित, डी अखो। हिन सवालनि जो सही जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखनि पिया उहे हिन नंबर ते पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि त उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वञे। केर चवे थो लाल साईंअ जे दर ते घुरण वारो ग़रीब हूंदो आहे। जेको लाल साईंअ जे दर ते पहुची वियो उन खां खुशनसीब केर कोन हूंदो आहे। सभई चओ जय झूलेलाल।